मलीर खां हाकिम मेमण पोर्ट कासिम जे कंपनी लोटो केमिकल लिमिटेड जे तरफ़ खां अॼु मज़दूरनि पोर्ट कासिम खां प्रेस क्लब मलीर ताईं लॉन्ग मार्च कयो ऐं मुतालबो कयो त असांखे 300 मुलाज़िमनि खे बग़ैर कंहिं वजह ऐं नोटिस जे कढियो वियो आहे। असीं उन करे प्रेस क्लब मलीर जे आॾो एहतिजाज करणु आया आहियूं। असांजो मुतालबो आहे त असांखे बहाल कयो वञे। असां 20 साल नौकरी कई आहे फैक्ट्री में, पर मालिक को बि क़दुरु न कयो ऐं बिना कंहिं नोटिस जे असांखे ॿाहिरि कढियो वियो आहे। असीं लेबर मिनिस्टर ऐं वज़ीर आला सिंध खे अपील कयूं था त हिन जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे बेरोज़गारी खां बचायो वञे। सिंध में पहिरियां वधीक बेरोज़गारी आहे, असांखे किथे बि नौकरियूं कोन थियूं मिलनि। वरी ॿिए तरफ़ ई फैक्ट्री मालिकनि पंहिंजी मनमानी करे असांखे कढी छॾियो आहे। असीं मुतालबो था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे बुख न मारियो वञे। असीं जेकॾहिं असांखे न बहाल कयो त पोइ सख़्तु एहतिजाज कंदासूं ऐं नेशनल हाईवे रोड बि ब्लॉक करे छॾींदासूं। उहा सॼी ज़िमेवारी हुकूमत सिंध ऐं लेबर मिनिस्टर ते हूंदी।